अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी दोस्तों अॼु ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधाईंदासीं। उन सां गॾोगॾु ॿी अपडेट तव्हांखे ॾींदासीं। दोस्तों दुलाब ड्रामो त पंहिंजी जाइ ते हली रहियो आहे। वीरन जी बस्ती ड्रामे जी अॼु तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॾियण वारा आहियूं। वीरन जी बस्ती दोस्तों तमामु जल्द हलंदो, लेकिन दुलाब जीअं ख़त्मु थींदो पोइ वीरन जी बस्ती ड्रामे खे हलायो वेंदो। ऐं वीरन जी बस्ती ड्रामो हिकु बहितरीनु ज़बरदस्त मेगा सोप सीरियल आहे। उनजी कहाणी बि बहितरीनु आहे ऐं उहो ड्रामो बि ज़बरदस्त आहे। ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजा वेरी ड्रामो इहो बि सिंध टीवी वारनि जो खजू साहब इन ड्रामे खे शूट कंदो। इहो बि तमामु जल्द शूट थियण वारो आहे। इन जो राइटर भी नूर ज़हूर साहब आहे। खजू साहब जेका भी ड्रामा खणंदो आहे उन जो राइटर हिकिड़ो ई हूंदो आहे, नूर ज़हूर साहब। जंहिं ज़हर ज़िंदगी लिखियो, जंहिं दुलाब लिखियो, सभु साॻियो राइटर आहे। हाणे दोस्तों जेको आहे वीरन जी बस्ती जेको आहे ड्रामो इहो बि तमामु जल्द ईंदो ऐं दुलाब जीअं ख़त्मु थींदो इहो हली वेंदो होॾों वारी संधियूं वाटूं। इहो बि सिंध टीवी वारनि जो ड्रामो आहे ऐं इहो बि तमामु जल्द शूट कयो वेंदो। इनजी काफ़ी मां अपडेट तव्हांखे ॾेई चुको आहियां अजरक इन्फो चैनल ते। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उहो ड्रामो शूट थिए थो थर ते ऐं इन में बि वॾा वॾा अदाकार बहितरीनु अदाकार आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।